ये माण्हू जेको 5 ॼणा उम्मीदवार बीठा आहिनि इन मां भलो माण्हू केरु आहे तव्हां खां हुकूमत शाहिदी पुछे थी त ॿुधायो त हिन में भलो केरु आहे पोइ तव्हां ॾिसो जेको ईमानदार आहे सुठो आहे मुख़लिस आहे मुल्क सां क़ौम सां चङो माण्हू आहे उन खे वोट ॾियो त ही माण्हू भलो आहे मां शाहिदी दुनिया में भलो जेकॾहिं तव्हां कूड़ी शाहिदी ॾिनी यानी को माण्हू नालाइक आहे उन खे तव्हां वोट ॾिनो त क़यामत जे ॾियारे उन जे अमलनि में तव्हां खां बि हिसाब पुछाणो थींदो सम्झो था असीं सियासत में न आहियूं न को कंहिं पार्टी सां गॾु वास्तो आहे बाक़ी मां तव्हांखे पंहिंजे मुरीदनि खे पंहिंजे मोहबत वारनि खे मना न कंदुसि त कंहिंखे वोट न ॾियो मुंहिंजे तरफ़ां इजाज़त आहे वोट ॾियो पर ॾिसो कहिड़ी बि पार्टी जो हुजे पर जेको लाइक़ माण्हू आहे जेको सुठो माण्हू आहे किरदार वारो माण्हू आहे बेशक उनखे वोट ॾिसो था त सभई हिकु जहिड़ा आहिनि त पोइ इन वोट ॾियण खां घर वेठा वञो त भला मूं पंहिंजी ज़िंदगी में अॼु ताईं कॾहिं वोट कास्ट कोन कयो 53 साल में मूं ज़िंदगी में कॾहिं वोट कोन ॾिनो ॾिसो जेकॾहिं तव्हांजे हल्के में सुठो माण्हू आहे त बेशक वोट ॾियो जेकॾहिं ज़ानी आहे शराबी आहे ज़ालिम आहे बदकिरदार आहे राशी आहे बेहया माण्हू आहे त अहिड़े माण्हू खे वोट ॾियण जे बजाए उहो वोट न ॾियो त बहितर अल्लाह ताला जल शान असां सभिनी खे मदीने वारे साईं जे सुन्नत शरीयत दीन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए रब्बुल आलमीन जल शान असांजी हाज़िरी पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फ़रमाए अल्लाह ताला जल शान असां सभिनी खे मदीने वाले साईं जे फरमाननि जे मथां अमल जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए।